सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ वकीलनि जो बबलो बाईपास ते तारीख़ी धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। नेशनल हाईवे जा ॿई ट्रैक बंदि करण सां गॾोगॾु अल्टरनेट रोड खे बि शहरनि बंदि करे छॾियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त हुकुमरान सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। जेसिताईं केनाल ठाहिण वारी रिथा ख़तमु थियण जो ऐलान न थींदो तेसिताईं संदन धरणो जारी रहंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नज़ाकत जतोई। जी नज़ाकत, वधीक तफ़सील तारीख़ी धरणे बाबति आगाह कजो। वकील बिरादरी पारां लगायल तारीख़ी धरणो अॼु बि ॿिए ॾींहुं जेको आहे बबरलो बाईपास ते जारी आहे ऐं नेशनल हाईवे जा ॿई ट्रैक जेके आहिनि बंदि हुअण सबबि अॼु ॿिए ॾींहुं बि जेका ट्रैफ़िक आहे उहा मुकमल तौर बंदि आहे। जेके अल्टरनेटिव रूट ठाहिया विया हुआ बबरलो भर में उहे पिणु जेको आहे वकीलनि पारां बंदि कया विया आहिनि। जंहिंखां पोइ जेका ट्रैफ़िक आहे उनजी रवानी मुतासिर थियण खां पोइ तमामु वॾी तादाद में जेका ट्रैफ़िक आहे उहा नेशनल हाईवे ते भेजी वई आहे। इन हवाले सां वकील अॻवाणनि जो चवणु आहे त हीउ जेको धरणो आहे उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेके ही कैनाल ठाहिण वारे मनसूबे तां हथु नथो खयो वञे। उन्हनि इहो पिणु चयो आहे त हिकु ॾींहुं लॻो या हिकु महीनो लॻो या 100 ॾींहं लॻो पर हिन धरणे खे जारी रखियो वेंदो जेसि ताईं नोटिफिकेशन नथो वापसि वरितो वञे। ऐं इन हवाले सां वकीलनि जो चवणु आहे त असां कफ़न ॿधी हिते पहुता आहियूं कराची खां ऐं कंहिं बि सूरत में हीउ धरणो जेको आहे उहो ख़तमु न कयो वेंदो ऐं हिन वक़्तु बि जेको धरणो आहे उहो जारी आहे। ठीकु आहे नज़ाकत, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।